नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आया असां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आला सतही इजलास जारी आहे। पेट्रोलियम नाणे वारे सेक्रेटरीज़ ऐं ओगरा चेयरमैन शिरकत कई आहे। इजलास में पेट्रोलियम शयुनि जी फ़राहमी ऐं बिजलीअ जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण ते गौर वीचार कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आला सतही इजलास जारी आहे, जंहिंमें पेट्रोलियम नाणे वारे सेक्रेटरीज़ ऐं ओगरा चेयरमैन शरीक आहिनि। इजलास में पेट्रोलियम शयुनि जी फ़राहमी ऐं बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण ते गौर कयो पियो वञे। एक भेरो ॿीहर अव्हांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आला सतही इजलास जारी आहे, जंहिंमें पेट्रोलियम ऐं नाणे वारा सेक्रेटरीज़ ऐं ओगरा चेयरमैन शरीक आहिनि। इजलास में पेट्रोलियम शयुनि जी फ़राहमी ऐं बिजलीअ जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण ते गौर कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आला सतही इजलास जारी आहे। पेट्रोलियम नाणे वारे सेक्रेटरीज़ ऐं ओगरा चेयरमैन जी शिरकत। इजलास में पेट्रोलियम शयुनि जी फ़राहमी ऐं बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण ते गौर कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। कुर्बान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां, कहिड़नि कहिड़नि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे? जी, मुल्क में साल के हवाले से वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत में इजलास थी चुको। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, अॻूणे नाणे वज़ीर मुफ्ता इस्माइल खां सवाइ नाणे वज़ारत, तवानाई वज़ारत, ओगरा के जेके सेक्रेटरी ऐं ॿियनि आला अमलदारनि शिरकत कई आहे। मुल्क में तेल जी क़ीमतनि जी सूरत हाल, तवानाई बिजली जी सूरत हाल, लोड शेडिंग ऐं काबू पाइण जे हवाले सां जेके मामला आहिनि उन बाबति वज़ीर आज़म शहबाज खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ऐं इन हवाले सां जेके अहम हिदायतूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लाॻापियल इदारनि खे वज़ारतनि खे जारी कयूं उन जी त बिजली जी जेका फ़राहमी आहे उनजी पैदावार आहे उन ते नज़र रखी वञे ऐं सस्ती बिजली पैदा कई वञे त जीअं गर्मी शुरू थी माण्हुनि खे बिजली फ़राहम करे सघिजे। उन खां सवाइ तेल जी क़ीमतनि जे हवाले सां बि उनजो जाइज़ो वरितो वियो त पाकिस्तान में जेका डॉलर जी क़ीमत आहे उहा किरे पई ऐं दुनिया में बि मुंहिंजे ख़्याल में तेल जी जेके क़ीमतूं आहिनि उन्हनि में कमी अचे पई, जंहिंजो वज़ीर आज़म जो चवणु हो त फ़ाइदो अवाम खे वञणु घुरिजे। हिन अहम इजलास खां पोइ वज़ीर आज़म शहबाज रवानो थी वियो आहे। अॼु हिकु ॾींहुं इहो दौरो कंदो ठीक है, मेहरबानी कुर्बान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।